अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कीअं आहियो? ज़रूरु असांखे कमेंट में ॿुधाईंदा कयो। असांजा वीडियोस कीअं लॻनि था, ज़रूरु पंहिंजी कमेंट में पंहिंजी राय जो इज़हार कयो। असांजा तइलीमी वीडियोज़ आहिनि, ज़रूरु इनखे शेयर कंदा कयो जीअं इल्म में इज़ाफ़ो थिए। ऐं उन खां पोइ असांजो क्लास 5 आहे, टॉपिक आहे सिंधी, सबक़ु आहे 11 मोहम्मद उस्मान डेपलाई, जिन जा अहम सुवाल ऐं जवाब अॼु तव्हां सां डिस्कस कंदासीं। ऐं इंशा अल्लाह ताला कोशिशि असांजी हूंदी आहे त बहितरीन खां बहितरीन वीडियो तयारु कयूं, रिसर्च करे सभु शइ तव्हां सां बहितरीन तरीक़े सां शेयर कयूं। सवाल नंबर पहिरियों आहे, मोहम्मद उस्मान डेपलाई छाजे करे मशहूरु हुयो? जवाबु आहे त मोहम्मद उस्मान डेपलाई जूं लिखिणियूं इंसान ज़ात जी भलाई लाइ हुयूं, जंहिंजे करे मशहूरु हुयो। सवाल नंबर ॿियों आहे, मोहम्मद उस्मान डेपलाई खे कहिड़ो अवार्ड मिलियो? जवाबु आहे 2004 ईस्वीअ में सदर पाकिस्तान तरफ़ां प्राइड ऑफ परफॉर्मेंस जो अवार्ड मिलियो। सवाल नंबर 3 आहे, मोहम्मद उस्मान डेपलाई जे मशहूरु किताबनि जा नाला ॿुधायो। जवाबु आहे नूर तौहीद ऐं सांगड़। सवाल नंबर 4 आहे, मोहम्मद उस्मान डेपलाई जी आख़िरी आरामगाह किथे आहे? जवाबु आहे कंटोनमेंट कब्रिस्तान हैदराबाद में। असांजे चैनल खे कंदा सब्सक्राइब, बेल नोटिफिकेशन ऑन कंदा त जीअं असांजा वीडियोज़ तव्हां ताईं बआसानी पहुचनि। असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं शेयर कयो जीअं असांजी हौसला अफ़ज़ाई थिए ऐं असां बहितरीन वीडियोज़ तव्हां लाइ तयारु करे सघूं।